खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद। हिंगोर जा रिपोर्ट मीर खान मंगने जो हिंगोर जा शहर अंदर मुर्गी फरोशन जी मस्ती जेकी मनपसंद रेट मुक़रर करे अवाम जी खल लाहण लगा। साफ़ इन पारां अघ बाबत मालूम खणण जी कोशिश कई वई त मुर्गी फरोश मच्छर जी मज़कूरा साफ़ी मथां पंहिंजो कात ओलराइण लॻो। ज़िले खैरपुर जी इंतज़ामिया सख़्त नोटिस वठी अज़ालो करे। हिंगोर जा शहर में को बि कानून नाले का शइ न आहे जंहिंखे जितां अचे थो मुॾी कातीअ सां अवाम जी खल खे लाहे थो। रोज़मर्रा जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। ग़रीब अवाम जा मथे ते हथ अची विया। ज़िले खैरपुर तोड़े तालके सूबेदेरो जी इंतज़ामिया रिश्वतवार नशे में मदहोश थी करे अघोर निंड सुतल। उन खां अलावा खाऊं ऐं खारायूं वारी पॉलिसी ते अमल पैरा कंदे दुकानदार वापारियुनि समेत गोश्त मुर्गी ऐं मच्छी वारनि खे हथरादू छूट छॾियल जेके मनपसंद रेट मुक़रर करे गई आवाम जूं दाहूं कढाए छॾियूं आहिनि। अहिड़ी रीति हिक शहर में हिकु बाज़ार हिंगोर जा में ॿिए रोज़मर्रा वारी शयुनि खां अलावा गोश्त मुर्गी ऐं मच्छी वारनि मुख़्तलिफ़ हथरादू रेट मुक़रर करे ग़रीब आवाम जूं मायूं बताल करे छॾियूं जेकी सरेआम स्लेटुनि ते मुख़्तलिफ़ अघ 650, 700, 750 रुपया ईद भलारी रात जी वसूल करे रहिया आहिनि। एतिरी देदा दिलेरी तहत अहिड़ी अवामी नाजाइज़िन ते मुर्गी फरोशन जो चवणु आहे त असां मथे एसी सूबेदेरो डीसी खैरपुर समेत इंतज़ामिया खे मंथलियूं भरींदा आहियूं। हिननि जो ख़र्च पखो त हितां ई अवाम मां कढणो आहे। तव्हां मीडिया वारा असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघो। अब मुर्गी क्या जो मुर्गी मुर्गी 1 किलो क्या जो अब आता 700 रुपया मुर्गी 700 रुपया जो ब्या 650 700 अब ब्या 650 700 ठीक है अब 680 रुपया विरोही तो 650 जी अब न बंद ना नहीं ते बुधाइण मुंहिंजा जिगर मुर्गी क्या जो साईं 650 ॿिया त 720 700 रुपया ॾियनि था पिया। अच्छा तव्हां मुर्गी 600 रुपया साढा भला इहो तव्हां 650 ते ॿिया 700 ते तव्हां